नाज़रीन, ज़िले शिकारपुर के शहर शिकारपुर से ताल्लुक़ रखंदड़ कलोड़ा बिरादरी के 41 साल नौजवान मोटरसाइकिल टूरिस्ट अली असगर कलोड़ो गुज़िरियल 4 सालन का सिरो सयाहत के सरगर्मियों में मसरूफ़ अमल है। ही नौजवान इन वक्त ताईं 27,000 किलोमीटर मोटरसाइकिल हलाए मुल्क के शुमाली इलाका जा पाक चैना बॉर्डर, सवात, गिलगित, कलाम, आज़ाद कश्मीर समेत मुल्क के मुख्तलिफ सैरो सयाहत जूं जगहों घूमी चुको है। नाज़रीन, अचो तो सच्चाई न्यूज़ पारां साणस का ताज़ो वरतल खुसूसी अहम इंटरव्यू अवां के ॿुधायूं। हाँ, अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां शिकारपुर में मौजूद आहियूं ऐं असां सां गॾु आहे हितां जा मशहूर मोटरसाइकिल टूरिस्ट जनाब अली असगर कलोड़ो साहब जिन। अचो त साईं जिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं मोहतरम, ॿुधायो त महिरबानी करे ही जेको मोटरसाइकिल टूरिस्ट जो अव्हांखे शौक़ु कॾहिं खां थियो ऐं कीअं थियो? साईं, मोटरसाइकिल जेको टूरिज़म आहे उहो सोशल मीडिया जे थ्रू ई थियो। मूंखे सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ जेके बि टूरिस्ट हुआ, बाइकर्स हुआ कम्यूनिटी जा, उनखे असां ॾिसंदा रहंदा हुआसीं फेसबुक जे ज़रिए, यूट्यूब जे ज़रिए। उनखे ॾिसी हिकिड़ो मूंखे पाण खे बि जेको आहे ज़ाती तौर ते शौक़ु थियो त मोटरसाइकिल ते अगरि टूर करे सघिजे थो त मां छो न मां बि जो हिन में ट्राई कयां। पोइ मूंखे हिकिड़ो जेको आहे ग्रुप कॉन्टेक्ट में आयो, जेको हैदराबाद जो ग्रुप आहे, जंहिंजो नालो बाइकर्स मोटिव ट्रेवलर ग्रुप आहे, ऐं उनखे जेको आहे उनजो जेको फाउंडर आहे साईं सलमान आदिल सिद्दीकी साहिबु आहे। पोइ उन सां जॾहिं मूं राब्तो कयो त उन अलहमदिल्ला मूंखे जेको आहे 100% इन शइ जो रेस्पॉन्स ॾिनो। पोइ उहो ई मूंखे 2017 में पंहिंजे मेगा टूअर में गिलगित बल्तिस्तान, नॉर्दर्न एरिया पाकिस्तान ॾे मूंखे उहो वठी वियो। पोइ उन खां पोइ मुंहिंजो पंहिंजो बि जेको आहे इंट्रस्ट डेवलप थियो, मां पाण बि वञणु लॻुमि ऐं घुमणु लॻुमि। केतिरो टाइम थी वियो आहे तक़रीबन तव्हां इन सरगर्मियुनि में कमु कयो था? इन में साईं मूंखे जीअं ॿुधायमि तव्हांखे त 2017 खां वठी मां मुसलसिल हर साल टूर करे चुको आहियां। 2017 में बि वियासीं, 18 में, 19 में। कहिड़ियूं पाकिस्तान में ख़ासि करे तव्हां जेके मोटरसाइकिल ते कहिड़ियुनि शयुनि जो तव्हां टूर कयो आहे? सर, असुलु जेको मुंहिंजो रुझान हूंदो आहे टूरिज़म जो घुमण जे लिहाज़ खां, उहो गिलगित बल्तिस्तान जो ई आहे। नॉर्दर्न एरिया जो आहे, पहाड़ी इलाइक़ा जा त जंगलात, उतां जा माण्हू, उतां जा जेके आबशार आहिनि, ग्लेशियर वग़ैरह, वेंदे आज़ाद कश्मीर ताईं जेको आहे मां टूर करे चुको आहियां मोटरसाइकिल ते। हिते सिंध में अहिड़े क़िस्म जूं शयूं कोन्हनि जिते टूरिज़म तौर ते इस्तेमालु थी सघनि? साईं, पोइ खोड़ सारियूं आहिनि, छो न आहिनि। सिंध में बि तमामु घणियूं आहिनि, नारकाणो में आहिनि, सखर में आहिनि। सखर में तमामु खोड़ सारियूं घुमण शयूं आहिनि। इवन असांजी शिकारपुर में आहिनि, हिते खोड़ सारा हिस्टोरिक प्लेसिस आहिनि। पर असल में चवंदा आहिनि न, जंहिंजे अॻियूं दरिया वहे उनखे उनजो क़दुरु न हूंदो आहे। पोइ असांखे तजुस्सुस वरी तमामु घणो पहाड़ी इलाइक़े जो हूंदो आहे, छो त असां पाण मैदानी इलाइक़नि जा माण्हू आहियूं। त उनजे करे असांखे हिन शइ जो अहसासु शायदि घटि आहे। जेका शइ असांजे पहुच खां परे आहे, तमामु घणो परते आहे ऐं असांजी नज़र खां बि परते आहे, त उनजे लाइ हिकिड़ो तजुस्सुस तमामु घणो हूंदो आहे जेको असांखे हुते गेल वठी वेंदो आहे। पोइ उन तजुस्सुस जे करे ई मां जेको आहे नॉर्दर्न एरिया जो रुख़ कयो ऐं मोटरसाइकिल ते उनजी जेका विज़िट कयोसीं। अच्छा साईं, हिकु त रुख़ इहो थी सघे थो जेको तव्हां बयानु कयो, ॿियो रुख़ हीअ बि त मुमकिन आहे त जेका असांजी सरकार आहे, गवर्नमेंट आहे, उहे ख़ासि करे उन तरफ़ माना तवजो उन्हनि आहे, उन क़िस्म जूं जेके प्लेसिस आहिनि, जेके लोकेशन्स आहिनि, उते कंहिं क़िस्म जी का प्रिपेरेशन न आहे। फॉर एग्ज़ाम्पल असांजो मोहन जो दड़ो आहे, उहा बि सैरो सियाहत जे हवाले सां बहितर तरीक़े सां माना शइ उनखे तयारु थियल न आहे त माण्हू अची करे उन मां फ़ाइदो हासिलु करे। सर ॾिसो, गवर्नमेंट हमेशह किथे बि कंहिं बि महकमे में परफेक्ट न आहे रही। ज़रूरु उन में कुझु जो अहिड़ियूं शयूं आहिनि जेके रहिजी वञनि थियूं ऐं इंसानु उनजी शिकायत करे थो। पर अक्सर असां माण्हुनि जूं जेके आहिनि न ख़ामियूं ज़हन में रखंदा आहियूं, ख़ूबियूं न रखंदा आहियूं। पर उन में जेकॾहिं ॾिठो वञे त कंहिं हद ताईं असांखे उते सहूलियतूं दरकारु आहिनि ऐं मिलनि बि थियूं कुझु सहूलियतूं। मिसाल जे तौरु अगरि तव्हां किथे कंहिं परे जी जाइ ते या 1000-1500 2000 किलोमीटर पंधु करे तव्हां वञो था, तव्हांखे रस्ता अवेलेबल आहिनि, तव्हांखे पेट्रोल मिलंदो, तव्हांखे होटल मिलंदा, तव्हांखे रहण लाइ शयूं उते मिलंदियूं। उते जेको आहे सरकारी जी लिहाज़ खां न, सरकारी त उते शयूं तमामु घटि आहिनि, पर जेका ॾिठो वञे त लोकली माण्हू पंहिंजो उते कमाई जे लिहाज़ खां पंहिंजा होटल्स ठाहियूं वेठा आहिनि, रेस्टोरेंट ठाहियूं वेठा आहिनि, गेस्ट हाउसिस वग़ैरह ठाहे वेठा आहिनि। उते पंहिंजा जेके आहिनि तमामु ख़ूबसूरत जेके आहिनि, जेके आबशार आहिनि, या पहाड़ी इलाइक़ा आहिनि, या मैदानी इलाइक़ा उन्हनि जा जेके ग्रीन आहिनि, उते पंहिंजो तमामु सुठे तरीक़े सां बंदोबस्तु कयूं वेठा आहिनि।
ज़रूरु गवर्नमेंट जी बि उन में हुजणु घुरिजे, छो त गवर्नमेंट जॾहिं उन शइ में इंट्रस्ट वठंदी आहे त उहा ॻाल्हि इंटरनेशनल लेवल ते वेंदी आहे। इंटरनेशनल लेवल ते वेंदी आहे त उन में टूरिज़म जो माण्हुनि में शौक़ु पैदा थींदो आहे। पोइ इंसान में हिकिड़ी बाय नेचर या ख़ूबी आहे तजुस्सुस वारी, त उहो उन शइ खे एक्सप्लोर करे घुमे ऐं उन में उन शइ खे ॾिसे ऐं अलाह जी जेका आहे खलकल ज़मीन आहे काइनात उनखे ॾिसे ऐं उन अलाह जी जेका साराह करे तारीफ़ करे ऐं शुक्र अदा करे। साईं हितां तव्हां जॾहिं गिलगित बल्तिस्तान मोटरसाइकिल ते जॾहिं तव्हां टूर जे लाइ वेंदा आहियो त तव्हां अकेला वेंदा आहियो? त अगरि अकेला वेंदा आहियो केतिरो टाइम लॻंदो आहे उस ताईं पहुचण में? हा सर, अकेला बि तमामु घणा बाइकर्स वेंदा आहिनि, असां बि कंहिं हद ताईं विया आहियूं। पर जेकॾहिं पहिरियों जेको मुंहिंजो टूर उहो हिकिड़ो ग्रुप में हुयो। ग्रुप में असां तक़रीबन 14 माण्हू हुयासीं, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा, हिकिड़े इलाइक़े जा न, कुझु हैदराबाद जा, कुझु लाहौर जा। असां जेको आहे पाक चीना बॉर्डर ताईं वियासीं। उन खां बाद में असां गिलगित बल्तिस्तान वियासीं, चित्राल वियासीं। उते जेको आहे वादी कालाश, जंहिंखे सिंधी में काफ़िरस्तान बि चवंदा आहिनि, ओॾे बि वियासीं। उन खां अलावा ॿिया बि खोड़ सारियूं जॻहियूं आहिनि, असां उतां घुमंदा फिरंदा आयासीं। तक़रीबन जेकॾहिं अकेला जे लाइ माण्हू करे सघे थो, पर उन में टाइम लॻंदो आहे, डेफिनेटली टाइम लॻंदो आहे, ऐं ग्रुप में बि टाइम घणो लॻंदो आहे। पोइ असांखे गिलगित बल्तिस्तान वञण जे लाइ घटि में घटि 3 खां 4 ॾींहं लॻी वेंदा आहिनि, छो त उहो हितां खां असांखे शिकारपुर खां तक़रीबन 1600-1700 किलोमीटर दूर आहे। पोइ उन में वञण जे लाइ असां मुसलसिल त सफ़र नथा करे सघूं मोटरसाइकिल ते। टारगेट असां कंदा आहियूं त असांखे हिन जाइ ते पहुचणो आहे 8 कलाकनि में, 10 कलाकनि में, 12 कलाकनि में। पोइ असां उन हिसाब सां तइ करे उन इलाइक़े ताईं असां रसाई जेका पंहिंजी हासिलु कंदा आहियूं, पोइ उते स्टे कंदा आहियूं। पोइ अगरि असांखे होटल मिलियो, असां सुठे होटल में जेको आहे रहंदासीं। अदरवाइज़ असांखे पंहिंजो सामान हूंदो आहे रध पचा जो, कैंपिंग जो, पाण रहंदा आहियूं, कैंपिंग वग़ैरह करे उन में रहंदा आहियूं, पंहिंजो जेको इंजॉय कंदा आहियूं। अच्छा, त हीउ जेको टूरिज़म जो कमु आहे, इन में इंसानु माना इहो पंहिंजे मदद पाण त हथी पंहिंजे शौक़ीअ कंदो आहे, या इन में का कंहिं इदारनि जी या का सरकारी सपोर्ट बि हूंदी आहे? न, सपोर्ट त फ़िलहालु काई न आहे, छो त असां हिकिड़ा अदना सां टूरिस्ट आहियूं ऐं पंहिंजे शौक़ जे लिहाज़ खां इहो कंदा आहियूं। बाक़ी हाणे जेकॾहिं अगरि कोई इन खे स्पॉन्सर करणु चाहे, या गवर्नमेंट प्रमोट करणु चाहे, या लोकली को माण्हू जीअं की बासर माण्हू, जीअं असांजा जेके लोकल MPs MNAs आहिनि, अगरि उहो उनखे जेको हेॾे साराइणु चाहिनि त उहे साराए सघनि था ऐं जेको आहे उनखे प्रोमोट करे सघनि था ऐं ॿियनि माण्हुनि खे मैसेज ॾेई सघनि था त बाबा जेकॾहिं असांजे पंहिंजे इलाइक़े में कंहिं बि क़िस्म जो टैलेंट आहे, उहो पढ़ाई जे लिहाज़ खां हुजे या दुनिया जे कंहिं कम लिहाज़ खां हुजे, या असांजो पंहिंजो जेकॾहिं घुमण जे लिहाज़ खां हुजे मोटरसाइकिल ते, छो त मोटरसाइकिल ते थोरो सफ़र कॉम्प्लिकेटेड थी वञे थो ऐं थोरी हिमत उन में दरकार हूंदी आहे। त अगरि जेकॾहिं उन में हू असांखे प्रोमोट करणु चाहिनि त करे सघनि था। बाक़ी अमूमन जेके बि असांजा बाइकर कम्यूनिटी जा जेके बि माण्हू आहिनि, छोकिरा आहिनि, उहे पंहिंजे ख़र्चे ते पंहिंजो पाण कंदा आहिनि। हितां असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में बाइकर्स माना जेके आहिनि तक़रीबन घणा थींदा, या तव्हां जेको उन्हनि जी का टीम का यूनियन वग़ैरह बि ठहियलु आहे, या हर को पाण आज़ादी? साईं शिकारपुर में त कुझु आहिनि, सिर्फ़ु मां अकेलो न आहियां। मां 2-3 ॼणनि छोकिरनि खे सुञाणंदो आहियां जेके कंदा रहंदा आहिनि, उहे बाइकिंग ते वेंदा आहिनि। ऐं जेको आहे मुंहिंजो जेको हूअं तालुक़ु कंहिं हिन सां कंहिं मख़सूस हिते पंहिंजे ग्रुप सां त न आहे, पर मुंहिंजो ग्रुप जीअं मां अॻु में तव्हांखे ॿुधायां त बाइकर्स मोटर ट्रेवलर ग्रुप इन ग्रुप सां आहे। जेको हैदराबाद जो ग्रुप आहे, मुंहिंजो तालुक़ु उन सां आहे। उन्हनि जा छोकिरा जॾहिं बि वेंदा आहिनि, अगरि शिकारपुर मां क्रॉस कंदा आहिनि त हिते मूं वटि ज़रूरु ईंदा आहिनि। असां उनजी हिते जेको आहे रिहाइश जो बंदोबस्तु कंदा आहियूं, उनजे खाइण पीअण जो बंदोबस्तु कंदा आहियूं। असांखे जेका बि ख़िदमत हूंदी आहे असां उनजी कंदा आहियूं। ऐं अहिड़ी तरह सां जॾहिं असां कॾहिं वेंदा आहियूं त पोइ असांखे लाहौर में पंहिंजा दोस्त मिलंदा आहिनि, उनखां अॻु में मिलंदा आहिनि, घोटकी में मिलंदा आहिनि, जेके असांजो इंतज़ारु कंदा आहिनि, बाक़ाइदे इस्तक़बाल कंदा आहिनि, असांजी रिहाइश जो खाइण पीअण जो बंदोबस्तु कंदा आहिनि। उहो सिर्फ़ु पंहिंजी जेको आहे महिमान नवाज़ी कंदा आहिनि। उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो उहो न हूंदो आहे, दबाव न हूंदो आहे, या उन ते कंहिं बि क़िस्म जी पाबंदी न हूंदी आहे दबा तोखे करिणो आहे। न, उहो पंहिंजी महिमान नवाज़ी जे हिसाब सां जेके जेतिरो अलाह ॾे उहो उन हिसाब सां असांजी महिमान नवाज़ी कंदा आहिनि ऐं असां बि उनजी कंदा आहियूं। भाऊ, तव्हां इहो महिरबानी करे नाज़रीन खे ॿुधायो त तव्हां एज़ ए शिकारपुर मां जॾहिं तव्हां टूर ते वञो था त फॉर एग्ज़ाम्पल 1500 किलोमीटर जो फ़ासिलो असां काउंट कयूं त इन में अचण वञण में जेके 3 ॾींहं तव्हांजे बिल्कुलु लॻी बि वञनि था, त इन में टोटल ख़र्चो केतिरो अची वेंदो आहे अंदाज़? सर, फ्यूल एक्सपेंसिस मिलाए करे, रिहाइश जो, खाइण पीअण जो कारोबार करे त घटि में घटि 30 खां 35 हज़ार रुपया ख़र्चो अची वेंदो आहे।
डिपेंड थो करे त तव्हां केतिरनि ॾींहंनि लाइ वञो था। मिसाल जेकॾहिं मां 2017 खां वठी अॼु ताईं जेतिरे बि टूर कया आहिनि उहे घटि में घटि मां 20 ॾींहंनि जा टूर कया आहिनि, उनखां घटि न कया आहिनि। त 20 ॾींहंनि जे लाइ तव्हांखे 20 ॾींहंनि जे लाइ जेको आहे रहाइश लाज़मी तव्हां 20 रातियूं बि रहंदव, ऐं 20 रातियूं रहण खां बाद में तव्हां 20 ॾींहं पंहिंजे खाइण पीअण जो बि बंदोबस्तु कंदव, मोटरसाइकिल जो फ्यूल बि कंदव, उनजी इंजन ऑयल मेंटेनेंस थोरो घणो जेके बि शयूं दरकार हूंदियूं आहिनि, ऐं कुझु असांखे स्पेयर में बि कुझु शयूं रखणियूं पवंदियूं आहिनि। त ख़ुदा न ख़ास्ता को अगरि मिसहैप अचे थो या का ख़राबी अचे थी त असांखे उहा पंहिंजी अवेलेबल हुजे। त इहो मिलाए जुलाए तक़रीबन 50 खां 60,000 ख़र्चु थी थो वञे। पाकिस्तान में लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन तक़रीबन सवालिया निशान रही आहे। माण्हू जेको आहे सफ़र करण जे दौरान मुख़्तलिफ़ ख़दशात जो शिकार रहंदा आहिनि। त अवां जॾहिं हिते पंहिंजे मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि जो सैरो सफ़र कयो था त उन में अवां सां को सिक्योरिटी मसाइल थियनि था? अगरि थियनि था त जेका सरकारी मशीनरी आहे उहा अवां जे लाइ छा करे थी? सर, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन बिल्कुलु हिकिड़ो सवालिया निशान आहे। तव्हांजी ॻाल्हि त बिल्कुलु दुरुस्त आहे, पर मां पंहिंजी ख़ुशिनसीबी सम्झां या असां पंहिंजे ग्रुप जा माण्हू जेके आहिनि ख़ुशिनसीबी सम्झूं त असां सां हिन महिल ताईं अहिड़े क़िस्म जो कोई बि मिसहैप पेश न आयो आहे। हा, आयो आहे पर पॉज़िटिव आहे। अगरि असांखे किथे ज़रूरत पइजी वेंदी आहे त इहे ई लॉ एंड ऑर्डर इन्फोर्समेंट जेके एजेंसीज़ आहिनि, मिसाल पुलिस आहे, रेंजर्स आहे, उहे असांजी हेल्प कंदियूं आहिनि। शायदि इन जे करे त असां सियाह आहियूं, ॿाहिरियों उन इलाइक़नि खां आया आहियूं, पंहिंजे महिमान जे हिसाब सां असांजी मदद कंदा आहिनि, ऐं जेका उन खां पहुचंदो आहे असां सां कंदा आहिनि, असां सां सहूलियत कंदा आहिनि। तंग असांखे हिन महिल ते कंहिं न कयो आहे जेको आहे। असां हिन ॻाल्हि जो इतराफ़ कंदासीं, अगरि जेकॾहिं मिलिया आहिनि त असांजी उन्हनि हमेशह इज़त कई आहे। तव्हां हितां पाकिस्तान जे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी सैरो सियाहत कई आहे, तव्हां ॿाहिरि मुल्क बि कॾहिं विया वञण जो इतफ़ाक़ थियो आहे? न सर, ॿाहिरि मुल्क वञण जो फ़िलहालु असांजो इतफ़ाक़ न थियो आहे, पर शौक़ु ॾाढो आहे। इन हिसाब सां जेकॾहिं सिंध गवर्नमेंट असांजी मदद करे या फेडरल गवर्नमेंट मदद करे, असांजे ग्रुप जी मदद करे, त असां उहो बि जेको आहे पंहिंजो लोह मनाए सघूं था, वञी सघूं था। ऐं जेकॾहिं असांजे पाकिस्तान में हिकिड़ा खोड़ सारा बाइकर विया आहिनि ईरान, असांजे हिन में ॾिठा हुआसीं, उन में उन्हनि जो वरी हिकिड़ो ग्रुप अलॻि आहे। चंद माण्हू उहे विया हुया, पोइ शायदि हाणे उन सां गवर्नमेंट मदद कई या पंहिंजे तहत विया हुया, पर उहा मूंखे ख़बर न आहे। मां उनखे सोशल मीडिया ते ॾिठो हुयो, उहे विया आहिनि। जेकॾहिं असां सां गवर्नमेंट सुठे नमूने सां ताउन करे असांखे जेको आहे उहो रस्तो ॾिए त असां वञी सघूं था। गवर्नमेंट जो बि त हिकिड़ो सकाफ़ती खातो आहे बाज़ाब्ता, त उहो अवां जी सपोर्ट करे सघे थो न? अगरि करणु चाहे त कहिड़ी मदद तव्हां सां करे सघे? साईं, जीअं असांजो ग्रुप सकाफ़ती खाते में अचे थो त शायदि करे सघनि था उहे, पर अक्सर उहे असांखे टाले सघंदा आहिनि इन ॻाल्हि खे त बाबा हे तव्हांजो पंहिंजो शौक़ु आहे, हॉबी आहे, तव्हांखे जीअं वणे सो कयो। अच्छा, हा। त उन हवाले सां त का क़ानूनी चाराजोई बि त थी सघे थी? फॉर एग्ज़ाम्पल, अगरि तव्हांजो राइट आहे, उन्हनि वटि फंडिंग हूंदी आहे, बजट हूंदी आहे, गवर्नमेंट बाज़ाब्ता माना उनजी पॉलिसी ठाहींदी आहे, त अवां कॾहिं माना इन्हनि शयुनि ते गौर कयो आहे त तव्हांजो बि माना इन ते राइट बणिजे थो या नथो बणिजे? अगरि बणिजे थो त तव्हां डिमांड करे सघो था? सर, हर इंसान जो हिकिड़ो पंहिंजो अमल हूंदो आहे, उहो उनजो ज़िम्मेदार हर इंसानु पाण हूंदो आहे। असां जेकॾहिं हर शइ गवर्नमेंट ते रखी छॾियूं त पोइ गवर्नमेंट त उनखे कमु करण जे लाइ खोड़ सारा कम आहिनि। पोइ गवर्नमेंट हमेशह प्रायोरिटी ॾींदी आहे, प्रायोरिटी उनखे ॾींदी आहे जेको उन में उनखे वधि में वधि फ़ाइदो हुजे। असां मां जेकॾहिं उनखे फ़ाइदो हूंदो त उहो शायदि असां ते बि नज़र रखंदी, पर हा, असां पंहिंजो पाण खे माना मोटिवेट करे प्रोमोट करे सघूं था, ऐं उन गवर्नमेंट इदारनि खे ॾेखारे सघूं था त बाबा तव्हांजे हिकिड़े इलाइक़े मां, हिकिड़े नंढड़े शहर मां, हिकिड़े नंढड़े ॻोठ मां, हिकिड़े नंढड़े मोहल्ले मां अगरि जेकॾहिं कोई हिमत करे मोटरसाइकिल ते पाकिस्तान बॉर्डर ताईं जेको माना 2700 किलोमीटर जो जेको रस्तो थिए थो उहो तय करे सघे थो, त उहो तव्हांजे लाइ ॿियो कुझु छा नथो करे सघे। करण लाइ त हर इंसान खे जेकॾहिं मोटिवेट करे वञे त इंशाअल्लाह हर शइ पॉसिबल आहे। हे त सिर्फ़ु सैरो सियासत आहे, उहा बि मोटरसाइकिल ते, पर जेकॾहिं गवर्नमेंट असांखे इन जे लाइ थोरो ईज़ प्रोवाइड करे त उन में माना सोने ते सुहागा थी वेंदो। हीउ जेको सैरो सियाहत जो जेको अमल आहे, इन सां कहिड़ा फ़ाइदा आहिनि? सर, फ़ाइदा जेकॾहिं तव्हांखे असां ॿुधायूं त खोड़ सारा आहिनि। सभिनी खां जेको बहितरीनु फ़ाइदो आहे त तव्हांजो हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज वेंदो आहे। मैसेज इहो त बाबा हिकिड़े नंढड़े शहर जो छोकिरो मोटरसाइकिल ते हिकिड़े ॿिए शहर ते वञे थो, त उन मां हिकिड़ो क्वेश्चन मार्क थिए थो त भई यार उहो जेको ॿाहिरों निकिरी ॿिए इलाइक़े मां घुमी थो अचे, त उन्हनि जे लाइ अमन अमान जो जेको हूंदो आहे, हिकिड़ो ख़दशो हूंदो आहे, उन ते हिकिड़ो सवालिया निशान वेंदो आहे त इहो कीअं वञे थो, किथां वञे थो,
उन सां के मसाइल त पेश नथा अचनि, या उन सां का फुरत नथी थिए, का उन सां नाजाइज़ी त नथी थिए। पर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे इन 4 सालनि जे तजुर्बनि में अहिड़ो मिसहब कॾहिं बि कोन थियो आहे। ऐं अञा असां सां महिमान नवाज़ माण्हू मिलंदा आहिनि। किथे अगरि मिसाल जी ॻाल्हि, गाॾी मोटरसाइकिल जो टायर पंचर थी पवे, गाॾी ख़राबु थी पवे, त 4 माण्हू भरिसां असांजी मदद लाइ अची वेंदा आहिनि। चवंदा आहिनि जेकॾहिं तव्हांजो कमु थिए थो त बेल एंड गुड आहे, अदरवाइज़ तव्हांजे लाइ असांजे उताकनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। ही अक्सर जेको असां वटि परसेप्शन जुड़ियल आहे त जेको सैरो सियाहत कंदड़ माण्हू आहिनि उहे ख़ुदकफ़ील हूंदा आहिनि, माना फाइनेंशियली तौर ते साउंड हूंदा आहिनि, उन्हनि खे कोई रोज़ी रोटीअ जे हवाले सां कोई फ़िकिर न हूंदो आहे। पोइ ही माना एंटरटेनमेंट इंजॉय कंदा वठंदा आहिनि, घुमंदा वठंदा आहिनि, बसि इहो ई हिननि जो हिकिड़ो मशग़लो हूंदो आहे। इन में केतिरी आहे? बिल्कुलु, इन में तक़रीबन इहा हक़ीक़त ई आहे। इहो हिकिड़ो माना जेको साहिब हैसियत माण्हू जो जेको आहे मशग़लो ई आहे। मां बि पाण खां इन जेको सैर सियाहत मोटरसाइकिल, मूंखे कंहिं माना कन खां वठी कोन चयो आहे त तूं वञु, इहो मां पंहिंजे शौक़ सां वेंदो आहियां, मुंहिंजी पंहिंजी हॉबी आहे। पर इन सां हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज इहो वेंदो आहे ॿाहिरिनि माण्हुनि खे, जेके ॿाहिरि जेके असांखे ॾिसनि था पिया सोशल मीडिया ते, पाकिस्तान जा माण्हू माना यानी कि अंदरून मुल्क या बैरून मुल्क असांखे ॾिसनि था, त उहे बाद में उनखे मैसेज वेंदो त यार उतां जा माण्हू लोकली जेकॾहिं हिकु इलाइक़े खां ॿिए ते घुमनि था, त पोइ माना उते माना अमन अमान जो जेको आहे तरीक़ेकार आहे उहो बहितरु आहे, त माना असां बि उते वञी करे सघूं था। ऐं असांजी वधि में वधि कोशिशि बि इहा ई आहे त दुनिया खे ॾेखारियूं त बाबा जेको हाणे पाकिस्तान आहे उहो अमन अमान जो गहवारो आहे, हिते तव्हां बि अची सघे। असांजूं जेके ख़ूबसूरत इलाइक़ा जात आहिनि, शुमाली इलाइक़ा जात आहिनि, मैदानी इलाइक़ा जात आहिनि, या बलूचिस्तान असांजो सॼो ख़ूबसूरत आहे, या सिंध असांजी जेका आहे उहा, उन में खोड़ सारा तारीख़ी प्लेसिस आहिनि, उनखे तव्हां जेको आहे विज़िट करे सघो था। असांजो माना तक़रीबन 100% जेको कोशिशि इहा ई हूंदी आहे त उन्हनि खे इहो पॉज़िटिव मैसेज वञे। आख़िर में ज़िले शिकारपुर जे ख़ुसूसन सिंध जे नौजवाननि खे ऐं कहिड़ो पैगाम ॾींदो? सर, पैगाम त हाणे मां हिकिड़ो अदना सां माण्हू आहियां, मुंहिंजी का एॾी वॾी हैसियत न आहे, पर जेकॾहिं मां माण्हुनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियां त बाबा अमन अमान सां रहो, तव्हांजो कोई अची वञे उनजी इज़त कयो, उनजी ख़िदमत कयो, ऐं उनजी जेका ख़िदमत करण सां, उनजी इज़त करण सां तव्हांखे बि रब उनजी इज़त ॾींदो, ऐं तव्हांजी बि उन दिलनि में ख़िदमत जे लाइ माना महिमान करण जे लाइ जज़्बो अलाह साईं पैदा कंदो। वॾी महिरबानी साईं तव्हांजी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। न साईं, वॾी महिरबानी तव्हांजी, जो तव्हां जेको आहे पंहिंजा कुर्ब जा क़दम भरे मूं वटि आहियो, अहिड़ी गर्मीअ में तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी आयो, इन जे लाइ मां तव्हांजो जेको आहे न वॾे में वॾो शुक्रगुज़ार आहियां। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।